مولانا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا استعينوا بالصبر والصلاة إن الله مع الصابرين ولا تقولوا لمن يقتل في سبيل الله أموات بل أحياء ولكن لا تشعرون صدق الله العلي العظيم وقال الله تبارك وتعالى في شان حبيبه صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما صلاة شريف پڑھو قل اللہ واسا اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وأصحابه وبارك وسلم عدد خلقك ورضا نفسك وزنة عرشك ومداد كلماتك وعدد كل معلوم لك دائما أبدا أبدا मुझा प्यारा मुसलमान दोस्तों अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां सां समूरन जे मथां वॾी करम नवाज़ी फरमाई मुहर्रमुल हराम जे महीने जे 10 तारीख़ ते शुहदा इस्लाम कॉन्फ्रेंस में अचण विहण ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां पानन के जेके दर्जा मिलंदा आहिनि हिकिड़ा कमाइण सां मिलंदा आहिनि ॿिया बिना कमाइण जे मिलंदा आहिनि। शहादत उन्हनि दर्जनि हुआ जेका बिना कमाइण जे जंहिंखे रब्बुल आलमीन पंहिंजे महिरबानी सां अदा फरमाए। असांजे पाक पैगंबर हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबन सबूरन जी सदन अहल बैत सबूरन जी हमेशा तमन्ना इहा रही त असांखे मौत मिले त शहादत मिले। हिन ॻाल्हि जो त तव्हां असां समूरन खे यकीन आहे त मरणो ज़रूरु आहे। तव्हां कोन इहो यकीन आहे त मरणो ज़रूरु आहे। वो मौत अहिड़ी छो न मिले जंहिंमें हिसाब किताब न थिए उहा मौत आहे शहादत। असांजे पाक पैगंबर हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जंहिं मुंहिंजे उम्मती जे दिल में शहादत जो शौक़ पैदा नथो थिए त मां अल्लाह जे रस्ते में शहीद थी मरां फरमायूं त उहो मुस्लमान थी मरंदो। तव्हां असां वटि इहा ॻाल्हि मशहूरु आहे त शहीदुनि खे चइबो आहे जेको मैदान जंग में शहीद थी। पर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहीदनि जा ॿिया क़िस्म बि बयानु फरमाया। फरमायूं त को माण्हू भित सां टेक ॾेई वेठो हुनजे मथां भित किरी पई इहो बि क़यामत जे ॾींहुं शहीद थी। हमरा दरिया टपे पियो ॿिए पासे ॾे वञणु चाहे पियो ॿुॾी पियो इहो बि क़यामत जे ॾींहुं शहीदनि सां। ओचितो बाहि लॻी वई सॼे ॻोठ खे उन में जेके सड़ी मरी विया इहे बि क़यामत जे ॾींहुं शहीदनि सां। औरत वियम जे सूरनि में मरी वई नबी फरमाया इहा बि क़यामत जे ॾींहुं शहीदनि सां। उन सां गॾोगॾु 1.25 लख नबीअ जे सरदार
जे उम्मत ते अल्लाह जा वॾा एहसान आहिनि जो कम थोरा सवाब घणो। मुझे साईं फरमायो मुझो उम्मती सिजद थे जे नमाज का बाद में सूरत हशर की 3 आयतूं पोयूं पढ़े। वल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवा आलिमुल ग़ैब वश्शहादत हुवर रहमानुर रहीम। वल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हु अल मलिकुल कुद्दूसुस सलामुल मुमिनुल मुहैमिनुल अज़ीज़ुल जब्बारुल मुतकब्बिर सुब्हानल्लाहि अम्मा युश्रिकून। हुवल्लाहुल खालिकुल बारिउल मुसव्विरु लहुल अस्माउल हुस्ना युसब्बिहु लहु मा फिस समावाति वल अर्दि व हुवल अज़ीज़ुल हकीम। साईं फरमाया मुझो उम्मती सिजद ते नमाज का बाद में इन 3 आयतुनि खे हिकिड़ो भेरो ॾिए। जेकॾहिं मुझे इन उम्मती मुवहिद मुसलमान जी मौत इन रात में थी वई त क़यामत जे ॾींहुं अल्लाह इनखे शहीदनि मौत ॾिनी। या सुबुह जो नमाज पढ़ी वरी 3 आयतूं पढ़ी छॾे जेकॾहिं उन जी मौत इन ॾींहं में थी वई त इहो बि शहीदनि जे जमात में थो। ॿियो बि मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा त जेको मुंहिंजो उम्मती घर वेठो हुजे पर मुंहिंजी सुन्नत खे ज़िंदा करे, मन अहया सुन्नती इंद फसाद उम्मती फलहु अज्रु मिअत शहीदिन औ कमा क़ाल। सवा लख नबीअ जे सरदार फरमायो जहां मुंहिंजे उम्मती मुंहिंजी सुन्नत खे ज़िंदा करे। जॾहिं मुंहिंजी उम्मत उन सुन्नत खे छॾे ॾे, हवाए कंहिंजी सुन्नत थोरो ॻाल्हाए। हा वाह, हाणे तव्हां हर साल कॉन्फ्रेंस में अचो था, रोज़ वाइज़ ॿुधो था, पर ॻाल्हि यादि नथा। हे रुॻो नबी साईं जी सुन्नत न आहे, या ॿुधी चई हे 1.25 लख नबीअनि जी सुन्नत आहे। 1.25 लख नबीअनि जी। उन्हनि खे चेहरे ते ॾाढ़ी कोन्हे। 1.25 लख नबीअनि जी सुन्नत आहे। 1.25 लख सहाबनि जी सुन्नत आहे। आल बैतनि जी सुन्नत आहे। महबूब जे उम्मत में जेके अल्लाह जा प्यारा बाना थी गुज़रिया आहिनि जिनखे वली चइबो आहे, उन्हनि जी सुन्नत आहे। माना जेको माण्हू इन महबूब जे सुन्नत सां हथ चुरांद करे थो, ईअं सम्झो त 1.25 लख नबीअनि जे सुन्नत सां हथ चुरांद करे। हज़रत साईं बेरशई वारा सचो रहमतुल्लाह अलैह रहमतन वासिया फरमाईंदा पुट गुनाह 2 क़िस्म आहिनि। गुनाह घणा क़िस्म? हिकिड़ो गुनाह जेसि ताईं माण्हू करे तेसि ताईं गुनाह लिखिजे, वरी बस करे त ख़तम। जेसि ताईं करे पियो तेसि ताईं लिखिजे पियो, पर जॾहिं उहो गुनाह पूरो थी वञे त लिखजणु ख़तम। ॿिया गुनाह अहिड़ा आहिनि जो गुनाह करे छॾे ॾे त बि गुनाह लिखिजे पियो। हा ॻाल्हि सम्झो। हिकिड़ो माण्हू ज़िना करे थो, जेसि ताईं ज़िना करे थो तेसि ताईं ॿियो लिखिजे। पर फरमायो त जेको महबूब जी सुन्नत खे कूड़ाए थो, सुतो पियो आहे त बि गुनाह लिखिजे। कूड़ाए फिटो कई, हाणे कूड़ाए कोन थो, पर सुतो पियो आहे त बि गुनाह लिखिजेसि थो, छो त उनजो असरु हिननि जे ॻलनि ते मौजूदु आहे। जेसि ताईं वरी फुटेसि, वरी फुटंदसि, वरी कूड़ींदो, वरी फुटंदसि, वरी कूड़ींदो। इहो गुनाह एॾो वॾो आहे जो सुतो पियो हुजे, जाॻियो पियो हुजे, उथियो वेठो हुजे त बि गुनाह लिखिजेसि। हाणे तव्हांजी मर्ज़ी। वाइज़ इन लाइ ॿुधण आया आहियूं त पंहिंजे ज़िंदगी खे अल्लाह जे रसूल जे मुताबिक़ बणायूं। हवा इन लाइ किन खिल भोॻे। वाइज़ इन लाइ ॿुधबो आहे त इंसान पंहिंजे दुनिया वारी ज़िंदगी खे अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जे मुताबिक़ बणाए। ऐं अल्लाह से हिन क़ुर में फरमायो आहे त मुंहिंजो क़ुर वाइज़ आहे।
अचो तो पूछो। फरमाया अय्युहन्नासु कद जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम व शिफाउन लिमा फिस्सुदूर व हुदम व रहमतुल लिल मुमिनीन कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिहि फबिज़ालिका फलयफ़रहू हुव खैरुम मिम्मा यजमऊन। अल्लाह पाक फरमा इंसानो हे कुरान ताने मां वाइज करे वाइज जी माना है नसीहत खैर ख्वाही भलाई जूं ॻाल्हियूं। अल्लाह पाक फरमाते कुरान तव्हांजे लाइ छा आहे वाइज आहे। सीननि में जेके बीमारियूं अथव उन लाइ शिफ़ा आहे। हे कुरान तव्हांजे लाइ हिदायत आहे। हे कुरान तव्हांजे लाइ रहमत आहे। घणियूं ॻाल्हियूं कयो चार। कुरान वाइज आहे, कुरान शिफ़ा आहे, कुरान हिदायत आहे, कुरान रहमत आहे। और कंहिंजे लाइ अॻिते फरमाईंदे मोमिननि जे लाइ, बेईमान लाइ न। और खंड सुठी आहे ख़राब ॻाल्हायो सुठी आहे न। नंढा ॿार ई फका हणंदा आहिनि माना एॾी सुठी आहे। पर जंहिंखे शुगर जो मर्ज़ आहे उन लाइ खंड ज़हर आहे। मखण भलो आहे, खीर भलो आहे, पर जंहिंखे साई जो मर्ज़ आहे उन लाइ ज़हर आहे। अल्लाह पाक फरमाते कुरान हिदायत आहे ईमान वारनि लाइ। अचो त वरी कुरान खां पुछो त ईमान वारनि जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि। और मैं इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमानन व अला रब्बिहिम यतवक्कलून अल्लज़ीना युक़ीमून अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून उलाइका हुमुल मुमिनून हक़्क़न लहुम दरजातुन इंद रब्बिहिम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम। मुझे अल्लाह पंहिंजे कुरान में ॿुधायो त मोमिन जी निशानी आहे जॾहिं ख़ुदा जो ज़िक्र थिए त उनजे दिलि में ख़ौफ़ पैदा थिए। जॾहिं उनजे मथां कुरान जूं आयतूं पढ़जनि त उनजो ईमान वधे, रब ते यकीन वधेसि। उनजे अॻिते निशानी अल्लाह फरमायो त रब ते यकीन वधण जी निशानी कहिड़ी युक़ीमून अस्सलात निमाज़। उन खां पोइ ॿी निशानी फरमायो मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून जेको मां उन्हनि खे रिज़्क़ रोज़ी ॾींदी आहे उन मां कुझु न कुझु अलाह जे रस्ते में ख़र्च कयो। पर मुस्तफ़ा करीम सभई चो सल्लल्लाहु साईं फरमायो क़यामत जे ॾींहुं 7 क़िस्मनि जा माण्हू अर्श ते छाऊं। उन मां हिकिड़ो क़िस्म उहो बि बयानु फरमायो जेको सॼे हथ सां ख़ैरात ॾिए थो त खॿे खे ख़बर न पवे, खॿे सां ख़ैरात ॾिए थो त सॼे खे ख़बर न पवे। इनखे क़यामत जे ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन सॼे अर्श ते छांव कंदो। क़यामत जे ॾींहुं छांव ॿिनि शयुनि जी हूंदव, हिकिड़ो हिन क़ुरान जी, ॿियो अल्लाह जे अर्श जी। क़ुरान जे छांव हेठां उहो बीहंदो जेको क़ुरान जी तिलावत। मुस्तफ़ा करीम सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमायो साहबनि खे तव्हां मां कहिड़ो हमराह जेको रोज़ 1000 आयतूं पढ़ी पोइ सुम्हे। घणी बाबा 1000 मां तव्हांखे अॻु में ॿुधायो त नबी जे उम्मत अल्लाह जो वॾो रहमत, कमु थोरो सभई चो सवाबु घणो। फरमायो 1000 आयतूं केरु पढ़ंदो? सहाबी चुप करे विया। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां तव्हांखे सवलो करे ॾियां? चइसि सवलो करे ॾियो। फरमायो अलहाकुमुत तकासुर जंहिंखे तकासुर सूरत चइबो आहे। फरमायो अलहाकुमुत तकासुर खे हिकिड़ो भेरो ॾियो तव्हांजे खाते में क़ुरान जे 1000 आयतुनि जो सवाबु लिखी। पर पढ़ंदो केरु? जेके पढ़ियल हूंदा। बिजली नथी हले छा? बिजली नथी हले हालांकि माण्हू वीचारा घर में ॾिसो नथा बाक़ी पखा ॿिहारिया छो सरासर। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद नबी व आलिहि व असहाबिहि बारिक वसल्लम अदद कुल्ल मालूम लक दाइमन अबद। अलहाकुमुत तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर
कल्ला सौफ तालमून सुम्मा कल्ला सौफ तालमून कल्ला लौ तालमून इल्मल यकीन लतरवन्नल जहीम सुम्मा लतरवन्नहा ऐनल यकीन सुम्मा लतुसअलुन्न यौमइज़िन अनिन नईम। अब घणा मिनट लगा? इन सूरत के हिकड़े भेरे जैसा तुझे मुझे खाते में 1000 आए तुझो सवाब लिख दे, बाकी छा खपे? अब सजे कुरान जे खत्म जो सवाब खपे तवज्जो कयो। नबी से फरमाओ मुझा साहबियो 3 दफा कुल अल्लाह पढ़ो, कुल अल्लाह अहद, सभई चो कुल अल्लाह अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। इनके 3 भेरा ॾियो तव्हांजे खाते में क़ुरान जे 83 पारनि जो सवाब। ये पासे ॾो सवा लाख नबीअ जे सरदार फरमाओ मुंहिंजो उम्मती सोमानी जी नमाज़ जमात सां पढ़े, सुबुह जी नमाज़ जमात सां पढ़े, सॼी राति सुतो पियो हुजे, अल्लाह मलाइकनि खे चयो थो त लिखो सॼी राति इबादत कई जमात सां। अॼु अज़म कोई चो इंशाअल्लाह नमाज़ पढ़ंदासीं। अब हुसैनियत आहे जो असां नमाज़ी बणिजूं। हुसैनियत आहे त सची ॻाल्हि थो ॿुधायां। हैदरियत भी इहा है जो असां नमाज़ी बणिजूं। हैदर करार के हिकिड़ी नमाज में छॾींदे असां कोन ॾिठी आहे। हुसैन साईं के हिकिड़ी नमाज छॾींदे बि असां कोन ॾिठो आहे। असां सच्चा हुसैनी, सच्चा हैदरी, सच्चा औशा सिद्दीकी, सच्चा फारूकी, सच्चा उस्मानी तॾहिं थींदासीं जॾहिं नमाज़ पढ़ंदासीं। जेकॾहिं बेनमाज़ी हूं त पोइ दावा जा असां आहियूं हैदरी, दावा जा दावा। सवा लाख नबीअनि जे सरदार सभु चो सच फरमा। मां कहिड़ो पियो कयो सुनत कंहिंजी आहे, इहा हदीस पूरी करे सघां कंहिंजी। अॼु त दिलि में इरादो कयो त महबूब जी सुनत चेहरे ते रखणी। कबर में पहुचंदासीं मलाइकनि खे चवंदासीं वाह असांजे चेहरे ते महबूब जी सुनत। हा हिकिड़ो वाक़ियो लिखियो पियो नफ़ातुल अरब में वाक़ियो लिखियल अथव, तव्हां पाण वञी खोले ॾिसो। हिकिड़ो माण्हू मरे पियो, पुटनि खे वसियत कयईं त मां मरी वञा त मुंहिंजा वार छा करे सघनि। असां वरी पंहिंजनि पुटनि खे चवंदा आहियूं त अछा हुजनि त कारा करे छॾियो। मसला त असांखे ॿुधाइणा ॻाल्हि सिधी आहे। नबी पाक फरमा, नबी पाक मां नथो चवां, नबी पाक फरमाए तो तव्हांखे अच्छा वार न वणनि त ॻाढ़ा करे छॾियो, माना मेहंदी लॻायो। के दोस्त चवंदा आहिनि भला कारी मेहंदी, कारो रंग मेहंदी जी शक्ल में हुजे, कारो रंग पत्थर जी शक्ल में हुजे, कारो रंग खिज़ाब जी शक्ल में हुजे, जाइज़ कोन्हे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त वॾो वईद फरमायो, तमामु वॾो फरमायो त जेको मुंहिंजो उम्मती कारो रंग लाहे थो ऐं इन्ही हालत में मरी वञे जन्नत जी ख़ुशबू न सघंदो। तमामु वॾी ॻाल्हि। बाक़ी शरीयत उहा आहे जेका अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ॿुधाई। अब शरीयत इहा आहे न के दोस्त चवंदा आहिनि फलाणो मौलवी जो लाइ मौलवी जी शरीयत न आहे, वो ईअं चइबो त मौलवी अमल नथो करे। शरीयत आहे अल्लाह जी ॿुधायल, शरीयत आहे रसूलुल्लाह जो तरीक़ो। क़ुरान में लिखियो पियो आहे सुम्मा जअलनाका अला शरीअतिन मिनल अम्रि फत्तबिअहा। महबूबा तोखे असां शरीयत ॾिनी आहे, उनजी ताबेदारी त शरीयत होॾो मां अर्ज़ पे कयो मुस्तफ़ा फरमाया मुंहिंजी सुन्नत खे ज़िंदा कयो। जॾहिं मुंहिंजी उम्मत छॾे ॾिनो उनजे खाते में 100 शहीदनि जो सवाब। हबीब करीम फरमायो मुंहिंजो उम्मती सोमानी जी नमाज़ जमात सां, सुबुह जी नमाज़ जमात सां, सॼी राति निंड पियो हुजे, लिखिजे थो त सॼी राति इबादत पर सोमानी खां पोइ वरी तबारक लज़ी खे भेरो ॾेई छॾे, सुबुह जी नमाज़ पढ़ी सूरत यासीन खे हिकिड़ो भेरो ॾेई छॾे। अब मिठड़े हुसैन मैदान करबला में छा पढ़ियो? बसि शहादत जो मक़सद ई क़ुरान आहे। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमाओ
मुझो उम्मती तबारक लदी पढ़ी सुमी पवे मरण का पो कब्र में इहा सूरत नूरानी शक्ल वठी मालिक सां अची ॻाल्हाईंदी मुझा रब मां तुंहिंजे क़ुरान जी सूरत आहियां अल्लाह ताला चवंदो आहे चए पोइ मुंहिंजो दोस्त आहे मूंखे पढ़ंदो हो पोइ सुम्हंदो हो कुझु कोताहियूं कमज़ोरियूं अथसि पर मुंहिंजे करे माफ़ करेसि माफ़ नथो करेसि त मूंखे क़ुरान मां कढी छॾ अल्लाह पाक फरमाईंदो तोखे क़ुरान मां कोन कढंदुमि तुंहिंजे पढ़ंदड़ खे माफ़ उते ई क़ुरान कमु ॾींदो ॿिए पासे ॾांहुं फरमा मुंहिंजो उम्मती सोमाणी जी निमाज़ खां पोइ वरी कहिड़ी निमाज़ ईंदी आहे सुबुह जी फरमा सुबुह जी निमाज़ जमात सां पढ़ी सूरत यासीन खे हिकिड़ो हेरो ॾेई छॾे उनजे खाते में क़ुरान जे 10 ख़तमनि जो सुवाल अॼु अज़म कयो चो इंशाअल्लाह क़ुरान जी तिलावत बि कंदासीं अब तिलावत उहो कंदो जेको पढ़ियल हूंदो न अणपढ़ियल छा कंदो तव्हां करे महिरबानी कयो एहसान कयो सॼो क़ुरान नथा पढ़ी सघो 30 सिपारा नथा पढ़ी सघो त बस सूरत क़ुरान जो सिखो मां हर वक़्तु हर जलसे में दोस्तनि खे चवंदो अल्हम्द बि सिखो कुल वला बि सिखो अल्हम्द सिखो कुल वला सॼे क़ुरान जो ख़ुलासो अथव अल्हम्द वरी सॼे अल्हम्द जो ख़ुलासो अथव बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रात जो सुम्हो त कुझु न कुझु पढ़ी सुम्हो बिस्मिल्लाहिर रहमान कलमो पाक पढ़ो सब ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल महबूब फरमाए जेको मुंहिंजो उम्मती इहो कलमो तय्यब 24 कलाकनि में 100 दफ़ा पढ़ंदो 24 कलाकनि में रात ॾींहुं मां अर्ज़ कंदो आहियां त सवलो ईअं आहे जो तव्हां राति जो बिस्तरे ते वेही तस्बीह हथ में खणी 100 दफ़ा पढ़ो वध में वध 20 मिंट लॻंदा वध में वध नबी साईं फरमायो जेको मुंहिंजो उम्मती इहा सूरत इहो कलमो पाक 100 दफ़ा पढ़ी सुम्ही पवंदो इहो क़यामत जे ॾींहुं उथंदो उनजो चहिरो चोॾीअ जे चंड वांगुरु चवंदो चहिरो पर असांजा 5 ई चोॾीअ जे चंड वांगुरु कीअं चमकंदा जो 5 निमाज़ूं नबी पाक फरमायो जेको मुंहिंजो उम्मती 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो अक़ीदा सही रखंदो क़यामत जे ॾींहुं उथंदो उनजा 5 ई उज़वा चोॾीअ जे चंड वांगुरु चमकंदा मां सुञाणंदुमि त मुंहिंजो आहे हौज़े कौसर ते वठी ईंदोमांसि जंहिंजो पाणी खीर खां अछो हूंदो माखीअ खां मिठो हूंदो हिकिड़ो ढुक पियंदो त 50,000 वरे हिते उन न लॻंदसि जेके आयतूं मां तव्हां ॾाढो पढ़ियूं सिर्फ़ु उन जो तर्जुमो कयां उलमा किराम भी घणा आहिनि नात ख़ान भी घणा आहिनि मूंखे चयूं तव्हांजो 20 मिंट थियो 20 मिंट पर पूरो थी वियो या अय्युहल्लज़ीन आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह अल्लाह पाक फरमा ईमान वारो दुनिया में तव्हांखे तकलीफ़ थिए न त मदद कौन वठबी ॻाल्हायो पर ज़रियो कहिड़ो थींदो अब दवा जो इस्तेमालु न वठिबो त ज़रियो कहिड़ो पैसा ॾिबा त पोइ दवा मिलंदी न अल्लाह पाक फरमाए थो त मदद मां वठो पर सब्र बि कयो निमाज़ सब्र बि कयो निमाज़ इन अल्लाह मां साबिरी अल्लाह साईं सब्र कंदड़नि सां गॾु आहे अल्लाह साईं हेॾे तवजो कयो असां गॾु आहियो सब्र कंदड़नि सां हाणे कोई बि तव्हांखे चवे त 10 जे ॾींहुं रोअण नबी जी सुन्नत आहे इहो कूड़ थो हदीस जा 6 किताब आहिनि जंहिंखे सियाह सित चइबो आहे का बि हदीस जे किताब में इहो लिखियलु कोन्हे पोइ खणी तारिक जमील छो न चवे मुस्तफ़ा करीम खे अल्लाह साईं फरमाए थो सब्र अब सब्र रोअण खे चयो हा बाक़ी ईअं अल्लाह जे आॾो रोअण ख़ौफ़ ख़ुदा जे करे रोअण ओ त महबूब फरमायो मुंहिंजो उम्मती अखियुनि मां ॻोढ़ा टिमाए अल्लाह खां माफ़ी घुरे त न माफ़ करे ईअं रो अल्लाह जे ख़ौफ़ खां इहो त हुकुम आहे फलियज़हब क़लीलन वलियबकू कसीरा क़ुरान में लिखियो आहे अल्लाह चए थो खिलो घणो वरा तह करियो न झले थो फलियज़हब क़लीलन थोरो खिलो वलियबकू कसीरन घणो थोरो खिलो आखिरी हदीस ॿुधायो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं के साहबन सबूरन फरमाए
अर्ज़ कयूं साईं असां तव्हांखे करे खिलंदे कोन ॾिठो, तव्हां खिलो छो नथा? नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुर्कंदा, मुर्कण सम्झो था तव्हां, मुर्कंदा तव्हां कॾहिं न खिलंदा। साईं तव्हां खिलो छो नथा? फरमाऊं कैफ़ अज़हक, मुंहिंजा प्यारा साहबियो मां कीअं खिलां? मां मेराज वारी रात ॾिसी आयो आहियां त इसराफील अलैहिस्सलाम वात में फना जी नड़ी झली हुई, फना फूक ॾे त जहां फना थिए, उहा नड़ी वात में झली वेठो आहे, कंध ई ढारी वेठो आहे, इंतज़ार कर रहियो आहे त जॾहिं हुकुम थिए त मां फूक ॾियां त दुनिया फना थिए। अदा फूक सां, इसराफील जे फूक सां सॼी दुनिया छा थी ॻाल्हाए, फना थी वेंदी, फना। कंहिंखे वरी जदीद तालीम याफ़्ते वारा चवंदा फूक सां कीअं फना थींदी, उन्हनि खे चओ त एटम सां दुनिया कीअं फना थींदी। एटम छा आहे? एटम बि त ज़रूरी आहे हिकिड़ी, उन हिकिड़ी ज़रूरी सां सॼी दुनिया तबाह थी सघे थी, त हज़रत इसराफील अलैहिस्सलाम जे फूक सां बि सॼी दुनिया चओ फना थी सघे थी। फरमा कैफ़ अज़हक, मां कीअं खिलां? तंहिं करे क़ुरान में फरमाऊं फलयज़हकू क़लीलन, थोरो खिलो, वलयबकू कसीरन, घणो कॾहिं ॾहीं जे ॾींहुं कोन, हमेशह। मां अर्ज़ पे कयो तव्हांजे ख़िदमत आलिया में त अल्लाह पाक फरमाओ मदद मां वठो, सबुर बि कयो, निमाज़ बि पढ़ो, इन अल्लाह मां साबिरीन, मां सबुर करण सां गॾु। अॻिते फरमाए वला तक़ूलू लिमन युक़्तल फी सबीलिल्लाह अमवात, जेको मुंहिंजे रस्ते में शहीद थी वञे, मां अल्लाह तव्हांखे छॾियां थो त हिनखे मुअल न, हिनखे मुअल न चओ, बल अहया, इहे ज़िंदा आहिनि। तव्हां ज़िंदा न तॾो विछायो पिट को कबी आहे। मुंहिंजे मिठड़े हुसैन मैदान करबला में पंहिंजे भेण खे वसियत कई त मुंहिंजी भेण शहादत असांजो वरसो आहे, मां शहीद थी वञा त वार बि न पटिजां, सीनो बि न पुटिजां, कपिड़ा बि न फाड़िजां, जेकॾहिं ईअं कंदी त नानो मोहम्मद रसूलुल्लाह नाराज़ थी वेंदो। सबुर कजां, सबुर, शहादत इनाम आहे। शहादत अब कंहिंजो पुटु कमिश्नर थिए त मिठाई विराईंदो, पिट को मिठाई विराईंदो। शहादत एॾो वॾो इनाम आहे जो पुछाणो ई न। अल्लाह शहीद खे चवंदो, शहीद चवंदो जीरब चई वञ, ॿियनि सां हिसाब कयां त ताराज़ू टंगी पई आहे, पर तोसां हिसाब कोन्हे, बिना हिसाब किताब जे जन्नत में हलियो वञ। तव्हां बि चओ त रब सां हिसाब न कजां, सभई चओ दिलि में रब सां हिसाब न कजां। मनु के शफ़क़त हलक, महबूब फरमाए जंहिंसां हिसाब थियो इहो मरी वियो। तंहिं करे दुआ घुरंदा त रब सां हिसाब न, फज़ुल 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 जो फेरो खपे, हिसाब शहीद सां हिसाब कोन थींदो। अल्लाह पाक फरमाईंदो सॼे जिस्म मां रत वहंदी पई, रंग रत जो ख़ुशबू अतरो पइजी। अल्लाह पाक फरमाए शहीद अकेलो न, 70 माण्हू ॿिया बि माइट मिट दोस्त अहबाब ॻोल्हिया, जिन जे लाइ तकड़ में जन्नत में वञण जो फ़ैसिलो कोन्हे, तुंहिंजे सदके तोसां 70 सीटूं जन्नत जूं तोखे ॾेई छॾियूं। तंहिं करे फरमाए वला तक़ूलू लिमन युक़्तल फी सबीलिल्लाह अमवात, जेको मुंहिंजे रस्ते में क़तल थी वञे उनखे मुअल न चओ, बल अहया, उहे ज़िंदा आहिनि। वला किला तशरू, पर तव्हांखे ख़बर कोन्हे त कीअं ज़िंदा आहिनि। फरमाए इन रब्बिहिम युज़क़ून, मां वटि खाइनि पिया। उहा आहे अल्लाह ताला तव्हांजे ॿुधण मुंहिंजे ॿुधाइण खे मक़बूल मंज़ूर फरमाए। हे सालाना कॉन्फ्रेंस तव्हांखे ख़बर आहे त सिजरत ते हलंदी। असां वरी इब्तिदा में पंहिंजो नालो लिखाराए वेंदा आहियूं, छो त हिन ॾींहं ते तक़रीबन 3-4 जलसा थियनि था, ऐं बड़े संगत जी ज़ियारत ते हलिया वेंदासीं। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। या अल्लाह असां ॿिन्ही जहान खे चङाई नसीब, ॿिन्ही जहान जे बुराइनि पुछड़नि खां एहसान ईमान कामिल सां दुनिया में ख़ात्मे में ख़ैर करो। या अल्लाह उहे कम करा जिन मां राज़ी हुजे, उहे कम न करा जिन मां नाराज़। अल्लाह से जेके मुश्किलात में फाथल आहिनि, मुश्किलात अल्लाह आसान फरमाए। अल्लाह कर्ज़दारनि खे कर्ज़ राही जी तौफ़ीक़ अता फरमाए, बे औलादनि खे नेक साले औलाद, हाजतमंदनि जूं जाइज़ हाजतूं पूरी फरमाए, बीमारनि खे शफ़ा कामिला आजिला अता फरमाए। अल्लाह मस्तुरना बिसित्रिकल जमील या सत्तार फिद दुनिया वल आखिरह। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका मिन खैरि मा सअलक मिन नबिय्यिका
मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा सअलतुका नबियुका मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंतल मुस्तान व अलैकल बलाग अंतल मुस्तान व अलैकल बलाग अल्लाहुम्मा अहसिन आक़िबतना फ़ी उमूरि कुल्लिहा अल्लाहुम्मा अजिरना मिन ख़िज़्यि दुन्या व मिन अज़ाबिल आख़िरह फ़ातिर अस्समावाति अंत वलीयुना फ़िद दुन्या वल आख़िरह तवफ़्फ़ना मुस्लिमीन व अल्हिक़ना बिस्सालिहीन सल्लल्लाहु तआला खैर ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि व अस्हाबिही अजमईन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।